घोटकी पोलियो जे आलमी ॾींहं जी मुनासिबत सां डिप्टी कमिश्नर घोटकी डॉक्टर सैयद मोहम्मद अली जी अॻवानी में DHO ऑफिस खां भिटाई चौक ताईं अवाम में पोलियो बाबति सुजागी पैदा करण लाइ रैली कढी वई। रैली में असिस्टेंट कमिश्नर मीरपुर माथिल बाबर अली, DHO डॉक्टर नुराव आफ्ताब ऐं स्टाफ ऑफिसर डॉक्टर ज़हीर डोमकी, WHO जे डॉक्टर न्याज़, यूनिसेफ जे डॉक्टर रहीम कडाणी समेत वॾी तादाद में लेडी हेल्थ वर्करनि ऐं शहरियुनि शिरकत कई। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर ख़िताब कंदे चयो त रैली कढण जो मक़सदु आम माण्हुनि में पोलियो वायरस ख़िलाफ़ सुजागी पैदा करणु आहे त जीअं वालिदेन पंहिंजे ॿारनि खे लाज़मी तौर ते पोलियो वायरस खां बचाव जा फुड़ा पियारीनि। हुन चयो त पोलियो वायरस कंहिं मुसीबत खां घटि नाहे। मुतासिर थियल ॿार न सिर्फ़ु समूरी ज़िंदगी लाइ माज़ूर बणिजी वञनि था, पर संदसि ख़ानदान बि परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन करे वालिदेन समेत सिविल सोसाइटी खे घुर्जे त 28 सेप्टेम्बर खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम दौरान टीमुनि सां मुकमल ताउन कयो वञे ऐं पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बनाइण ख़ातिर खे लाज़मी तौर ते फुड़ा पियारिया वञनि त जीअं हिन ख़तरनाक वायरस खां बची सघिजे। हुन वधीक ॻाल्हाईंदे चयो त पोलियो ख़िलाफ़ जंग असां सभिनी जो गॾियल फ़र्ज़ु आहे। उन करे हर माण्हू खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं ज़िले में को बि ॿारु फुड़ण खां महरूम न रही सघे। बाद में डिप्टी कमिश्नर मीरपुर माथिल जे हिकु निजी अस्पताल में पहुची ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारे मुहिम जो इफ़्तिताह कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।